दोस्तों अॼु असीं उन्हनि मुख़्तलिफ़ असबाब जे बारे में ॼाणंदासीं जिन जे करे ही एसी डीसी फैन जो सर्किट बीप त ॾिए थो पर पंखे खे नथो हलाए। अचो त दोस्तों शुरू करियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों मुंहिंजो नालो आहे साजिद ऐं हीअ आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधड़ी टेक्नो। दोस्तों दुआ आहे त जिते बि आहियो ख़ुशि ऐं आबाद रहो। दोस्तों ही सर्किट आयो आहे ठहण लाइ। हिन में कंप्लेन इहा आहे त चवे थो त बीप ॾिए थो पर हले कोन थो। अचो त दोस्तों हिनखे सभ खां पहिरीं चेक कयूं। दोस्तों ये टे तारूं आहिनि जेके पंखे जूं टे तारूं आहिनि। दोस्तों हिन में जेकॾहिं उबतो हले पखो त साइड वारी ॿ तारूं अदली बदली करे छॾिणियूं आहिनि। दोस्तों हीअ असां हिनखे कनेक्ट कयो। दोस्तों ये असां हिनखे कनेक्ट कयो ऐं हाणे हिनखे 12 वोल्ट ते असां 12 वोल्ट जे एडाप्टर सां असां चेक कंदासीं त हिनजो रिएक्शन छा आहे। दोस्तों ये माइनस प्लस ॾिसी हणंदा करियो। ही हिन जूं एसीअ जूं तारूं आहिनि, ही हिन जूं डीसीअ जूं तारूं आहिनि। अचो त दोस्तों हिनखे चेक करियूं। दोस्तों ठीक ठाक बीप ॾिनई पर ही चिरियो बि कोन। दोस्तों अचो त हाणे हिनखे एसीअ ते चेक करियूं। दोस्तों रिले जी आवाज़ त आई टक, लेकिन ही हलियो कोन, चिरियो बि कोन। दोस्तों अचो त ॾिसूं था हिन में कहिड़ो मसालो आहे। दोस्तों हूअं हिन सर्किट जे बारे में थोरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ही जॾहिं ॿई साइडूं नथो हले त हिन जो मतिलबु इहो कोन्हे त हुनजी एसी साइड बि ख़राबु आहे। जेकॾहिं डीसी साइड ही ड्राइविंग साइड सॾिबी आहे, ही जेका आहे सा ड्राइवर साइड सॾिबी आहे। जेकॾहिं इहा ख़राब थी वञे त पोइ एसी साइड जो करंट बि हुनखे जेको आहे सो नथो हलाए। ऐं हिन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ फॉल्ट्स थियनि था, एसी साइड ते मुख़्तलिफ़ फॉल्ट्स थियनि था, जीअं हिन जो फ्यूज़ आहे, VDR आहे या ब्रिज आहे या ही मॉसफेट आहे 7N65 या 7N60। अक्सर इन्हनि मां ख़राब थींदा आहिनि। ॿियो हिनजी हिकिड़ी नंढड़ी 6 पिननि वारी IC आहे, नंढड़ी सफ़ा, इहा चेंज कान थींदी आहे। इहा जेकॾहिं ख़राब थी वञे त पोइ STR वग़ैरह हणी या ॿी का टल सल करे पावर सप्लाई हणी पोइ माण्हू हलाईंदा आहिनि। पर जेकॾहिं हितां जेकॾहिं ही ICयूं ख़राब थी वञनि ही त पोइ इन्हनि जे को हीट गन वारो को सही करे त करे, बाक़ी इहो आम मिस्त्री हिनखे सही कोन कंदो आहे। तमामु सनी पिनियूं आहिनि। ऐं हिन में जेकॾहिं बीप ॾियण जो ऐं न हलण जो जेको सभु मेन सबबु हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त हिन जो जेको 25 वोल्ट ऐं 220 बि हणंदा आहिनि, किथे 330 बि हणंदा आहिनि। हिन में 330 UF जो कैपेसिटर लॻल आहे। 220 जो बि हणंदा आहिनि, 25 वोल्ट 35 वोल्ट इहो बि हणंदा आहिनि। इहो जेकॾहिं वीक थी वञे तॾहिं बि बीप ॾींदो आहे, इहो हलंदो कोन्हे। पर हिन कैपेसिटर जी हालत ॿुधाए थी त ही बहितरीन आहे, हिन में को बि फॉल्ट कोन्हे। ऐं ॿियो त ही हिन जो रेजिस्टेंट हूंदो आहे R25, R10 हूंदो आहे। इहो बि जेकॾहिं ख़राब थी वञे तॾहिं बि बीप ॾींदो आहे पर हलंदो कोन्हे। ऐं मेन जेको वॾे में वॾो सबबु हूंदो आहे, ही जेके ही 3 मॉसफेट लॻा पिया आहिनि, ही डबल मॉसफेट सॾिबा आहिनि। ही 3 मॉसफेट जेकॾहिं इन्हनि मां को बि हिकिड़ो बि ख़राब थी वञे ऐं कमु न करे त जेको आहे सो ही बीप ॾींदो आहे ऐं हलंदो कोन्हे को। दोस्तों अचो त हिनजे कैपेसिटर त सही आहे। ॿियो त हिन में रिले जो बि वर्किंग हूंदी आहे। रिले बि जेकॾहिं कमु छॾे वञे तॾहिं बि जेको आहे सो ही कमु कोन कंदो आहे। त अचो त दोस्तों सभ खां पहिरीं चेक कयूं था हिनखे 12 वोल्ट ॾेई ऐं चेक करियूं था।
दोस्तों हिन जे आईसी चेक करण जो तरीक़ो इहो आहे त आईसी ते जेकॾहिं 5 वोल्ट अचनि पिया, ही जेको सेंसर आहे हिन जो, ही जेको सेंसर आहे इन ते जेकॾहिं 5 वोल्ट अचनि पिया जो मतिलबु इहो आहे त आईसी हिन जी वर्क करे पई। अचो त पहिरीं हिन जी आईसी खे चेक करियूं। जेकॾहिं आईसी ख़राब आहे त पोइ हिन ते महिनत करण अजाई आहे। दोस्तों ॾिसो बीप ॾिनी, 5 वोल्ट चेक करियूं, हिन में 5 वोल्ट अचनि पिया। ॾिसो दोस्तों मुसलसल बीप पियो करे। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था मीटर ते हिन जा 5 वोल्ट एक्यूरेट पिया अचनि। ॾिसो दोस्तों हिन जा जेके 5 वोल्ट आहिनि, विच वारी पराड कारी पराड विच में रखी ऐं साइडुनि ते असां चेक कंदासीं। जेकॾहिं 5 वोल्ट अचनि पिया जो मतिलबु आहे त आईसी पंहिंजो कमु करे पई। 5 खां पाण वधीक पिया अचनि, 5 पॉइंट समथिंग पिया अचनि। हिन जो मतिलबु आहे हिन जी आईसी ठीकु आहे। बाक़ी पोइ हिन खे चेक था करे वठूं। दोस्तों हिन खे मल्टीमीटर सां चेक कंदासीं। हिन जो ही जेको आहे कैपेसिटर त ठीकु आहे। हिन रेजिस्टेंट खे बीप ते रखी चेक कंदासीं। ॾिसूं ही बि कमु करे पियो। दोस्तों हाणे डबल मॉसफेट चेक करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। भई ब्लैक पराड जेका आहे सा असीं रखंदासीं। ही आहे अर्थ वारी साइड, ही कॉमन आहे। ही ॿिन्ही पिननि खे कॉमन हलाए थी। हाणे जेकॾहिं डायोड जी वैल्यू अचे थी पिनुनि ते, हिन ॻाढ़ी पराड खे असां पहिरियनि पिनुनि ते रखंदासीं, डायोड वारी साइड ते कंदासीं हिनखे। दोस्तों ही मॉसफेट बहितरीन आहे। हिन जो ए चैनल फर्स्ट क्लास आहे, हिन जो बि ए चैनल फर्स्ट क्लास आहे। दोस्तों हिन जो ॾिसूं। दोस्तों हिन जो ए चैनल कमु कोन पियो करे, 0 पियो ॾे। हाणे वरी बी चैनल खे चेक करियूं। ॻाढ़ी पराड असां रखंदासीं मथे ऐं ही पराड रखंदासीं सेकेंड जेके 2 पिनूं आहिनि उन्हनि ते। दोस्तों हिन जी ही पहिरियों मॉसफेट जी पिन कमु करे पई, ॿिए मॉसफेट जी बि पिन कमु करे पई, डायोड जी वैल्यू ॾिए पई। हाणे टे मॉसफेट खे चेक करियूं। दोस्तों टियों मॉसफेट जो ए चैनल भी खराब है ऐं बी चैनल भी खराब है, ॿई खराब आहिनि। मुंहिंजे ख्याल में मेन सबब जेको आहे इहो थी सघे थो। अचो त हिनखे चेंज करे ऐं पोइ था चेक करियूं। दोस्तों हिनखे कढण जो आसान तरीक़ो इहो आहे त हिनजे मथी साइड ते थोरो असां सोल्डर हणी, हल्को हिनखे सोल्डर हणी ऐं थोड़ी देर रखी बीहंदासीं त जीअं ही उॿरी वञे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो असां हेठी पिननि खे बि थोरो ज़ोर ॾींदासीं त ही निकिरी आयूं। दोस्तों ही आसान तरीक़े सां निकिरी अचे, ही निकिरी आयो। दोस्तों हाणे हिन में असां जेको आहे सो सही वारो मॉसफेट जेको आहे सो हणंदासीं। दोस्तों हिन मॉसफेट खे असां चेक करियूं। ईअं डायोड मोड ते रखी असां चेक कंदासीं। पहिरीं ब्लैक पराड हिन जी मथी साइड ते रखंदासीं ऐं पोइ चेक कंदासीं। दोस्तों ॾिसो हिन जी वैल्यू सही पियो ॾे, डायोड जी वैल्यू ॾे पियो। हाणे हिन जो बी चैनल भी चेक कंदासीं सेकेंड। दोस्तों हिन जो बी चैनल भी कमु करे पियो। दोस्तों ही डायोड डबल डायोड सॾिबो आहे। ही एन चैनल ऐं पी चैनल ॿई गॾे करे पहिरीं जेके पुराणा ही ठहंदा हुआ सर्किट, इन्हनि में 6 मॉसफेट लॻाईंदा हुआ, एन चैनल ऐं पी चैनल वारा। पर हींअर जेको आहे सो हिननि में हिकिड़ो ई हणी छॾींदा आहिनि। अचो त दोस्तों हिनखे फिट करियूं। दोस्तों हिनखे फिट करण जो भी इहो ई तरीक़ो आहे। हिनखे चङी तरह वेहारे पिननि जे निशाननि ते ऐं मथां खां जेको आहे सो हिनखे ज़ोर ॾिबो त हिन में हेठां सोल्डर हिन जे तरे में लॻो पियो आहे, उहो हिनखे जेको आहे सो ऑटोमेटिक पकड़ करे वेंदो। असीं रुगो हेठियुनि पिनुनि जो ख़्यालु कंदासीं त हेठियूं पिनूं हिक ॿिए में टच न थियणु घुरिजनि। दोस्तों हिनखे असां कयो। हाणे थोरो जेकॾहिं ॾिसूं हिनखे सुठे तरीक़े सां वेहारींदासीं असीं ताकि पिनूं ही हिक ॿिए सां टच न थियनि। पिनुनि जी जॻह ते सही तरीक़े सां वेहारे उन खां पोइ हिनखे थोरो ज़ोर ॾींदासीं कावीअ जो।
हाणे हथनि पिननि खे बि थोरो असीं हणी छॾींदासीं। दोस्तों मुंहिंजे ख्याल में प्रॉपर लॻी वियो आहे। दोस्तों हिन जी जेके पिनूं आहिनि हिन में विच में जेको आहे सो मिलण न घुरिजनि, इन जो ख्यालु कजो। जिते बि शक आहे थोरो उते हिनखे साफ़ करे छॾिबो। हिनखे गरम बि लॻो पियो आहे, थोरो थधो थिए पोइ हिनखे चेक करे पोइ पखे खे चेक था करियूं। दोस्तों ही प्रॉपर लॻी वियो आहे। दोस्तों हाणे हिनखे मीटर ते चेक था करियूं। ब्लैक प्लॉट खे हिते रखंदासीं। डायोड जी वैल्यू ते मीटर अॻु में ई सेट आहे। डायोड जी वैल्यू ते हिते रखंदासीं। ॾिसो दोस्तों हाणे डायोड जी वैल्यू ही ॾिए पियो ऐं हुन खां पोइ असां हिनखे हिते रखंदासीं। दोस्तों ही भी डायोड जी वैल्यू ॾिए पियो, इन जो मतिलबु त असां हिनखे सही तरीक़े सां हणी छॾियो आहे। दोस्तों ॾिसो हाणे ही गरम बि कोन्हे। दोस्तों अचो त हाणे हिनखे चेक था करियूं ही कीअं थो कमु करे। सभ खां पहिरीं ही असां हिन जूं प्लस माइनस जूं तारूं मिलाईंदासीं 12 वोल्ट जे एडाप्टर सां। पोइ असां पखे खे फिट कंदासीं। दोस्तों इहा त तमामु घणी कॉमन प्रॉब्लम आहे जेका पखनि में अचे थी, त बीप ॾिए पियो हले कोन थो। उन जा सबब इहे ई आहिनि, या त हिन जो कैपेसिटर कमज़ोर हूंदो आहे, या पोइ हिननि टिनी मां को मॉसफेट वीक हूंदो आहे, या पोइ ही हूंदो आहे। ॿिया बि सबब थी सघनि था हिन जा। बहरहाल इहो जेको आहे सो हिन पखे में किने में किनो जेको फॉल्ट हूंदो आहे न, उहो इहो हूंदो आहे त बीप ॾिए पियो ऐं हले कोन पियो। पोइ घणी शयूं थी चेक करणी पवनि। ॿिया फॉल्ट आहिनि जे करे ख़बर थी पवे त माण्हू फॉल्ट कढी थो वठे। हिनखे ॿिनि टिनि जॻहियुनि ते चेक करणो थो पवे। दोस्तों अचो हिनखे चेक करे ॾिसूं था। दोस्तों ये असां AC DC जो कनेक्शन ॾेई छॾियो एडाप्टर मां। हाणे दोस्तों ॾिसो हिन हलणु शुरू कयो। दोस्तों हाणे हिनखे असां AC ते चेक करियूं। AC जूं तारूं आयूं असां एलिगेटर क्लिप जे ज़रिए, ऐं हाणे असां हिनखे AC ते चेक करियूं। दोस्तों ॾिसो हिन वर्क करणु शुरू करे ॾिनो। दोस्तों त हिन मॉसफेट में प्रॉब्लम हो जेको असां तब्दील करे नओं आहियूं। दोस्तों सीरीज़ ते हले पियो। हाणे हिनखे असां डायरेक्ट ते हणी चेक करियूं था। दोस्तों उम्मीद त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। दोस्तों अगरि वीडियो पसंदि अचे त हुनखे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों।